जावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जा नवां एपिसोड अचण वारा ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। छा सांवल जेको आहे उहो कामयाबु थी वेंदो चाकर ख़ान खे यकी ॾियारण में? छो सांवल खे चाकर ख़ान छॾे ॾिनो ऐं उनखे चई तूं वञ हलियो बसि। जा चाकर जेको आहे सांवल खे वरी पंहिंजो मुंशी करे रखंदो, ॻोठ मां वापसि वठी ईंदो ॻोठ ने गाली ॾिनल आहे, या जाबर ख़ान वारा पकड़िया वेंदा या इहो रुंडो पकड़ियो वेंदो जंहिं रावल खे ज़हर ॾिनो। सॼी कहाणी ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में, आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों जाबर ख़ान एॾो जल्दी हथी कोन थींदो, रुंडे जो बि राज़ एॾो जल्दी न खुलंदो, छो त उहे बि शातिर आहिनि। सांवल बि कोशिशि कंदो रहंदो त इहे सभु अच्छा कारा साम्हूं आणिया चाकर ख़ान जे, पर हू बि वरी शातिर आहिनि। उहे बि जेको आहे न कोशिशि कंदा त सांवल हेॾा अचे ई न ॻोठ ॾांहुं ऐं चाकर ख़ान जे वेझो थिए ई न, उन्हनि जी इहा पाण में कोशिशि कंदा ऐं सांवल जा रस्ता रोक कंदा, सांवल खे कोशिशि कंदा त इन खे रोकियो वञे। सांवल बि सांवल आहे, इहो इन्हनि जो लगातार कहाणी में इहो ट्विस्ट ईंदो रहंदो, तू में हलंदी रहंदी ड्रामे जी लगातार इन ड्रामे जी वीडियो भुगो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में, लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।